अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हिन वक्त असां शिकारपुर जे तालके हेडक्वार्टर गढ़ी यासीन में मौजूद आहियूं ऐं हिते ही टैक्सी स्टैंड आहे। तव्हां जेको आहे सो मुसलसल जेके हितां जूं कुझु धुरियूं आहिनि जेकी दावा कंदियूं आहिनि त गढ़ी यासीन में बाक़ाइदे बहितरीन टैक्सी स्टैंड मौजूदु आहे। अचो त माना हितां जेके टैक्सी ड्राइवर आहिनि उन्हनि खां हाल अहवाल हो रहियूं। साईं जेको तव्हां महिरबानी करे ॿुधायो त हे जेको टैक्सी स्टैंड आहे हिन में छा बुनियादी ज़रूरतूं पूरियूं मुकमल आहिनि? न साईं न, हिते साईं 2-3 गाॾियूं आहिनि जेके उहे बीहंदियूं आहिनि। बाक़ी असां त हे तालका सिजा ख़ान चयोसीं त बाबा हिते असांखे थोरो छपिरो अॻे करे ॾे। असां टैक्स बि वठंदा हुया, माना 2 साल त असां टैक्स बि वरितऊं। पोइ बि माना इहो ॾिसो था 2-3 गाॾियूं जेके आहिनि बीठियूं आहिनि छांव में, बाक़ी जेके आहिनि उस में आहिनि। जेको स्टैंड आहे उहो केतिरी एराज़ी माना घणियूं गाॾियूं बीह सघनि थियूं? हिन में साईं कुल 10-12 गाॾियूं बीह सघनि थियूं। बाक़ी हूअं न त जेके न अॻिते छपिरो जीअं ठहे थो त पोइ हिन माना 20-25 हिन वक़्तु जेको ठहियलु आहे उन में 10-12 गाॾियूं बीहनि थियूं साईं, वधीक नथी बीहनि। त गढ़ी यासीन जेको टाउन आहे, शहर आहे, हिन में टोटल किराए ते जेके टैक्सियूं हलण वारियूं आहिनि उहे घणियूं आहिनि? उहे साईं 30-40 गाॾी थींदियूं। 30-40 नाज़रीन, 30-40 गाॾियूं आहिनि सिर्फ़ु किराए ते हलण वारियूं। ऐं जेको स्टैंड ठहियलु आहे उन में वधीक 10 गाॾियूं बीह सघनि थियूं। त इहा हिकिड़ी शहर वारनि खे त सहूलियत न हुजण जे बराबरि आहे। अच्छा भाऊ, इहो बि तव्हां मूंखे ॿुधायो त हिकु त जेको हिते स्टैंड आहे इन में को वॉशरूम को नलको आहे? कुझु बि न आहे साईं, कुझु बि न आहे। को न पाणीअ जी सहूलियत आहे न वॉशरूम आहे? कुझु बि न आहे साईं, का बि शइ न आहे। ईअं ख़ाली बसि ठहियलु आहे इहो छपिरो, ईअं जीअं ॾिसो था। अच्छा, त अॻ में जेको टाउन चेयरमैन हो शुजा ख़ान, उहो अव्हां खां घणी टैक्स वठंदा हुआ? उहो साईं जेका त 10 रुपया वठंदो गाॾीअ ते डेली साईं। 10 रुपया वठंदो गाॾीअ ते। 2 साल उन वरिती आहे, 2 साल साईं, 2 साल वरिती आहे। उन ॾे असां घणो ई वियासीं, चयोसीं साईं थोरो असांखे छपिरो अॻे करे ॾियो, टैक्स बि वठो था। पोइ वरी जेको आहे त हिन चयो त हा बाबा तव्हांखे कराए ॾींदुमि, तव्हांखे लैट्रिन बि ठाराए ॾींदुमि, टैंकी बि हणाए ॾींदुमि, हर शइ करे ॾींदोमांव। कुझु बि न करे ॾिनई। हिन वक़्तु बि तव्हां खां जेको आहे टैक्स वठंदा? हाणे न वठंदा आहिनि साईं, हाणे न वठंदा आहिनि हाणे। त हिन वक़्तु जेको टाउन जो ऑफिसर आहे माना मुर्तज़ा जागीरानी आहे शायदि, या हिन सां गॾु ॿियो बि आहे, त उहो जेको आहे उन सां तव्हां मिलिया हो? उन सां साईं मिलिया। उहो चए पियो साईं टैक्स तव्हां शुरू कयो त पोइ तव्हांखे असां हर शइ ठाहे ॾींदासीं। पर असां चयो त बाबा असां जेको आहे टैक्स जेको आहे असां न ॾींदासीं। त भाऊ, तव्हां जेकॾहिं टैक्स उनखे 10 सरकारी जेको अॾो आहे तव्हांजो पंहिंजो त ख़रीद थियल त न आहे न, तव्हांखे टैक्स त ॾियणी पवंदी न साईं। उहा टैक्स ॾियणी पवंदी, पर आगा साहब असांखे जेको आहे चई छॾियो त बाबा इहे जेको आहे टैक्स हिननि गढ़ी वारे ड्राइवरनि खां वठणी न आहे। न छो, गढ़ी यासीन जा ड्राइवर आसमान खां लही आया आहिनि। जा टैक्स सरकारी आहे उहा तव्हां माना पे कयो, बाक़ी सहूलियतुनि जी घुर कयो। 2 साल त ॾिनीसीं न साईं, 2 सालनि में असांखे कुझु बि न मिलियो। त हाणे तव्हां बि वधि में वधि ईअं चई सघो था न त असां टैक्स इन सूरत में ॾींदासीं जो असांखे पंहिंजूं घुर्बल सहूलियतूं अगरि मिलनि त असां टैक्स ॾींदा। सहूलियत मिलंदी त असां ॾींदासीं, जीअं सहूलियत न मिलंदी त असां छो ॾींदासीं? 2 साल असां पैसा वठी खाई आहे। हा त भाऊ, त तव्हां पाण था चओ त असां टाउन ऑफिसर सां मिलियासीं, उन चयो त तव्हां टैक्स ॾियो त असां तव्हांखे सहूलियतूं ॾियूं। तव्हां चयो त असां टैक्स न ॾींदासीं, इहा त ग़लति ॻाल्हि आहे। हा बसि पोइ असां हुनखे सिधी ॻाल्हि कईसीं न साईं, त असां 2 साल ॾिनीसीं, असांखे काई सहूलियत न मिली। हाणे असां जेको आहे त न ॾींदासीं जेतिरा असांखे सहूलियत न मिलंदी। या जेको आहे तो तव्हांखे ॿियो को ड्राइवर आहे? ड्राइवर साहिबु हेॾे अचो न, तव्हां भला ॾिजो त तव्हां काॾे वेही चाहियो आहियो? छो भाऊ? हा भली मां शराब त पीआं था। त तव्हां भाऊ महिरबानी करे इहो ॿुधायो ख़लील साहिबु, त तव्हां टाउन ऑफिसर खे त जो टैक्स ॾियण खां इनकार कयो आहे, इहो त ड्राइवरी त न आहे, या त बदमाशगिरी आहे? न इनकार न कयो त इनकार न आहे कोई बि। टैक्स हुनखे ॾियनि था, 10 रुपया ॾींदा आहिनि। अञा ॾींदा आहियो? हा, पर हाणे जेको आहे सो जेको चेयरमैन साहिब न आहिनि त वरी हाली टैक्स बि न आहे। पोइ जीअं चेयरमैन साहिबु ईंदा टैक्स उन्हनि खे मिलंदो, पर सहूलियत कान मिली आहे अहिड़ी। न त ख़लील साहिबु, तव्हां महिरबानी करे तव्हां इहो ॿुधायो त चेयरमैन खीसे में टैक्स खणी वेंदो या चेयरमैन वठंदो? ऐं हाणे नथा वठनि, टाउन वठंदी न, त टाउन त हिन वक़्तु बि आहे, त टैक्स छो बंदि आहे? टैक्स इन करे बंदि कयो फ़िलहाल चेयरमैन न उन करे टाउन साहिबु जेको ऑफिसर आहे उहो नथो वठे फ़िलहाल। शाबाश अथसि वॾी। शाबाश अथसि माना जेको आहे त टैक्स तव्हां खां नथो वठे, त तव्हांखे सहूलियतूं बि नथो ॾिए, त तव्हां बाक़ी रड़ो छो था त तव्हांखे का सहूलियत न आहे? सहूलियत असांखे न ॾींदो तॾहिं टैक्स नथा ॾियूं असां बि। अच्छा, त जेकॾहिं हू तव्हांखे सहूलियत ॾियनि त तव्हां टैक्स ॾींदो? बिल्कुलु ॾींदासीं। हा, त हिन वक़्तु जेको भाऊ ॿुधायो त असांजी मुर्तज़ा जागीरानी सां मुलाक़ात थी,
हुन चयो त असांखे टैक्स तव्हां ॾियो त असां तव्हांखे सहूलियतूं ॾियूं, असां चयोसीं असां टैक्स न ॾींदासीं, इहा ॻाल्हि सही आहे या न ग़लति? न इहा ग़लति आहे। असां टैक्स ॾींदा आहियूं, सदाईं भरींदा आहियूं, भरियूं था, हाणे बि तयारु आहियूं। न टैक्स जी ॻाल्हि आहे, मुर्तज़ा जागीरानी तव्हां ड्राइवरनि जी मुलाक़ात थी आहे या न? हा, बिल्कुलु थी आहे। त उन में छा तइ थियो? 50 रुपया रखियो त 50 रुपया टैक्स वठंदासीं तव्हां खां। पोइ उन उन ते इनकार कयोसीं, 50 न 10 रुपया ॾींदासीं, बाक़ी असांखे सहूलियतां ॾियो। सहूलियतूं कहिड़ियूं तव्हांखे ॾियूं? जीअं मसलन थोरो स्टान खे थोरो अपग्रेड कनि, वधाइनि थोरो, छा खे अपग्रेड कनि? स्टान थोरो वधाइनि, वॾो करे ॾियनि। सही। उन खां पोइ मोटर आहे, का बाथरूम आहे, का सहूलियत आहे, उहो बि असांखे करे ॾियनि। हेॾो साम्हूं उस थी अचे, हेॾो थोरो ढके ॾियनि। सही। उन खां पोइ असां टैक्स 10 खां 20 ॾींदासीं, बाक़ी 50 रुपया न ॾेई सघंदासीं। ख़लील साहिबु तव्हां माना अहिड़े क़िस्म जो नथा सेटअप आणियो त तव्हां माना अॼु जेकॾहिं तव्हां 50 रुपयो बि मसलन तव्हां 20 ॾियो या 50 ॾियो, पर जॾहिं सवारी नथी लॻे हिन टाइम में त ड्राइवर उहो बि टैक्स बि घरां ॾिए छा, त तव्हां उन्हनि सां इहो फिक्स कयो घटि में घटि सवारीअ ते तव्हां 5 रुपया या 10 रुपया या 5 रुपया ई रखो, तव्हां उनजी सहूलियतुनि जी डिमांड कयो उनजे बदिले। हा बिल्कुलु सही आहे, ईअं चऊं था ईअं ई कंदासीं। असां सवारी ते रखंदासीं, चवंदासीं सवारी लॻे त ठीकु आहे, पोइ महीने ते फिक्स थींदो। अच्छा। हा उहो थींदो महीने ते फिक्स। अच्छा त तव्हां भाऊ ड्राइवर आहो? हा त भाऊ तव्हांखे हिते कहिड़े क़िस्म जी तकलीफ़ आहे? वाह, असांखे हर शइ जी क़िस्मत आहे, हर शइ बि खुटल आहियूं। न नलको आहे, न छपिरो आहे, न धंधो आहे, न छा आहे, न शूबदी। ड्राइवर पाण में वेठा आहियूं, कुकड़ू लॻी पई आहे, जेके किरावा महांगा आहे, तेल महांगा थी विया आहिनि, को हले नथो, को तयारी न आहे, वेठा आहियूं ड्राइवर। अॻे तव्हांखे अंदाज़न केतिरे ॾींहं में सवारी लॻंदी या ॾींहं में घणियूं सवारियूं लॻंदियूं, ऐं अॼु छा सूरत हाल आहे? सर 150 रुपया लीटर हुयो बि असांजी माना बचण जी रोज़ी थींदी। ऐं हिन वक़्तु हाणे ईअं सम्झ ॿी टीण ते तेल चढ़ी आहे, हाणे त असां पुॼी नथा सघूं, माण्हू हलण। अॻे तव्हांखे मसलन रोज़ानो जे हिसाब सां सवारी 1 लॻंदी, 2 लॻंदियूं जी, 3-4 कवर कंदासीं, 2-3 कवर कंदासीं, कॾहिं हवाई पोरियो आहे, कॾहिं 3 बि 4 बि अंदाज़ो थींदो आहे न, एवरेज माना रोज़ानो तव्हां 1 या 2 या 3। जी जी बधे 2 ठीकु आहे भाऊ, त माना 2-3 खां तव्हांखे लॻी वेंदो। हाणे हिकु बि नथा खणी सघूं सॼे ॾींहं में, अचूं था सुबुह जो 7। गुज़ारो कीअं थो थिए घर जो? बसि शुक्र आहे मिड़े हलूं था, मिड़े 2 रुपया हुतां वठी गाॾी धोऊं था, हे हो सफ़ाई कयूं था, मिड़े पोइ जान कयूं था घर जो। ॿुधायो त हिन वक़्तु हिन जेको गड़िया सीन स्टैंड ठहियलु आहे, हिन में घणनि गाॾियुनि जी गुंजाइश आहे? हिन स्टान ते तक़रीबन 20 खां 25 गाॾियुनि जी गुंजाइश आहे। असांजूं हिते 60 गाॾियूं। जेको जंहिं ते छपरो लॻल आहे, माना जेका बंद आहे, इन में घणियूं गाॾियूं बीह सघनि? हिन छपरे जे अंदरि तक़रीबन 10 गाॾियूं अची वेंदियूं। असांजूं टोटल हिते 60 गाॾियूं आहिनि। बक़ाया पंहिंजूं परायूं मालिकनि जूं गाॾियूं ॿाहिरि सड़ंदियूं आहिनि, उन्हनि जो को बि मतिलबु अहसासु कोन्हे को। कमाई त पंहिंजे हंधि रही, पर असांखे का सहूलियत ई कान्हे। 2 साल असां पैसा ॾिना आहिनि टाउन खे। हाणे बि जागीराणी साहिबु असांखे घुरायो, 50 रुपए जी डिमांड कई। असां चयो त साईं तेल महांगा, टैक्सीअ में सवारी आहे कान, असां पैसा काॾऊं आणियूं। इन सहूलियत लाइ मुलाक़ात कईसीं जागीराणी साहिब सां। पोइ अॻिते हाणे को इन शइ जो रिज़ल्ट न निकितो आहे, रद्द अमल न निकितो आहे। उमेदु रखूं था त तावन कंदा असां सां इंशाअल्लाह। त आख़िर माना हुन सां फाइनल छा तइ थियो? फाइनल इहो ई तइ थियो, जागीराणी साहिबु चए पियो 50 रुपयो फी टैक्सी वारो ॾे। असां रोज़गार घर नथा हलाए सघूं, रोज़गार आहे कान, त असां 50 रुपयो काॾों अफोर्ड कंदासीं? रोज़ असां 50 रुपयो नथा ॾेई सघूं न। जी त उनखे तव्हां जेको आहे कुझु माना अहिड़े क़िस्म जी का लचक ॻाल्हियुनि में कोन आई त हिन वक़्तु पेट्रोल महांगो आहे, सवारी कोन थी मिले, कुझु जॾहिं रुपयो बि कमायूं नथा त टैक्स किथां ॾियूं, त बाक़ी जेको आहे सो जॾहिं तेल लथो सवारी लॻी त तव्हांखे ॾींदासीं, या का पर सवारीअ सां कोई अहिड़े क़िस्म जी का कमिटमेंट थिए, अहिड़ी का ॻाल्हि कोन थी? साईं इहा कमिटमेंट थींदी त असांजे लाइ बहितरु आहे। सवारी लॻंदी, असां सवारीअ मां ई 5-10 रुपया कढी करे जान छॾाईंदासीं। बाक़ी हीअं जेको असांजे मथां फिक्स थो थिए, असां अफोर्ड नथा करे सघूं साईं। त नाज़रीन तव्हांखे मां अलमियो बि माना वॾे अलमीअ जी ॻाल्हि आहे, ॾुख दर्द जी ॻाल्हि आहे, त हिकिड़ी माना 60-70 लख रुपयो महीने जी बजट आहे, त हिते हिकिड़ो माना टाउन जेका आहे हिननि खे को पाणीअ जी सहूलियत नलको नथा आणा ॾियनि। ॿिया जेको आहे सो को हिकिड़ो ॼण त को करबला लॻी पई आहे।
हेॾियूं गर्मियूं आहिनि जेको आहे त माण्हूअ खे ॾींहुं थो लॻी पए त केॾो माना तकलीफ़ में अची थो वञे माण्हू जेको बीमार थो थी पए रोज़गार खां हलियो थो वञे घर में परेशान थो थिए त हिननि खे माना जेको आहे उस में गाॾियूं बीठियूं आहिनि ड्राइवर जेको आहे त हिकिड़ी टेबल ते सॼो ॾींहुं वेही हिते पंहिंजो रांदि कंदे पंहिंजो वक़्तु गुज़ारनि था त टाउन जे हितां जेके गवर्नमेंट आवाम जो पैसो ॾिए थी त उहो हुननि खे नलको ऐं वॉशरूम सिर्फ़ु ठाराए ॾियण लाइ टाउन तयारु न आहे। इहा त ज़ुल्म जी इंतिहा आहे। ऐं स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जो शहर आहे जेके मुसलसल माना 15 सालनि खां इक़्तिदार में बि वेठा आहिनि पर ख़सीस माना वॉशरूम ऐं नलको हाणे ॾियण लाइ जेको आहे टैक्सी स्टैंड खे तयारु न आहिनि। भाऊ इहो ॿुधायो त हीअ जेका उस में गाॾियूं बीठियूं आहिनि मुसलसल त उस में गाॾी बीहण सां कहिड़ा नुक़सान आहिनि? साईं सॼी गाॾीअ जी तबाही आहे, कलर जी तबाही आहे, टायरनि जी तबाही आहे। टायर असांखे पहिरीं मिलंदो हुयो 2000 रुपए जो, हिन वक़्तु मेरान गाॾीअ जो टायर थी आहे 7000 रुपए जो। हे जेकॾहिं 5 ॾींहं बि गाॾी उस ते बीठी चारई टायर तबाह सम्झो। उन खां अलावा गाॾीअ जी वायरिंग आहे, डैशबोर्ड आहे, स्टेयरिंग आहे, शीशा, मतिलबु ओवरऑल तबाही आहे गाॾीअ जी। जी जी वॾी महिरबानी तव्हांजी नाज़रीन। वरी इंशाअल्लाह ताला नए मौज़ूअ सां वरी ॿिए कंहिं दफ़े अव्हां जे साम्हूं हाज़िर ख़िदमत थींदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान कमांडो पवर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। तव्हां टैक्सी ड्राइवर आहियो या न? तव्हां टैक्सी ड्राइवर न आहियो? पोइ हिते जेको टैक्सी स्टैंड ते कहिड़े हिसाब सां बीठा आहियो? ईअं बीठा आया आहियूं गाॾी करण। हा गाॾी करण आया आहियूं। अच्छा, काॾे तव्हांजे वञण जो मूड आहे? शिकारपुर। पोइ छा था चवनि हे घणे में गाॾी शिकारपुर था तव्हांखे ॾियनि? ये भाउ तेल महांगो थी वियो आहे, चवंदा 1500। 1500? तव्हां छा था सम्झो 1500 सही न आहे? न भाउ घणो वठनि तव्हां? 1000 वठनि न। अच्छा हा ठीकु आहे। कुल टैक्सी ड्राइवर। अच्छा, इहो भाऊ केतिरे अरसे खां वठी तव्हां गाॾी हलायो था? तक़रीबन 10 साल खनि थी विया। 10 साल। अच्छा, हीअ जेको हिन वक़्तु जेका मौजूदा सिचुएशन आहे तव्हांखे जॾहिं एतिरो अरसो थी वियो आहे गाॾी तव्हां हलायो था त हिन वक़्तु जेको पेट्रोल एॾो सारो वधी वियो आहे त हाणे कुझु माण्हू अचनि था गाॾी किराए ते कराइनि था? न सर, तव्हां ॾिसो तव्हां कैमरा आणी त हिकु बि माण्हू गाॾियूं जेके बीठियूं आहिनि उहे सॼियूं उअं ई बीठियूं आहिनि। सुबुह लाइ तव्हांखे ॾेखारियूं कैमरामैन खे गुज़ारिश कयूं त हीअ तव्हां स्टैंड ते त हीअ स्टैंड पूरो भरियो पियो आहे गाॾियुनि सां ऐं माना हिकु बि गाॾी का हिकु दुका वियल हुजे। को बि माण्हू हिन वक़्तु गाॾी किराए ते कराइण लाइ तयारु कोन्हे को। पोइ बि माना जेको आहे त उहे जेको आहे जेका ट्रैफिक वहे थी पब्लिक ट्रांसपोर्ट उन में धिका थाबा खाईंदा माण्हू वञनि था। बाक़ी माना किराए ते गाॾी कराइण जी उन्हनि में का सख़्त ई कोन्हे का। कैमरामैन सो भाऊ माना जेको आहे त हिन वक़्तु तव्हां गढ़ी यासीन खां लाड़काणे जो घणो किरायो था वठो ऐं सखर जो घणो था वठो? साईं घटि में घटि 2500 रुपया तेल जो ख़र्चु आहे। अच्छा, लाड़काणे जो सखर जो 2500 रुपया तेल जो ख़र्चु आहे ऐं घटि में घटि किरायो 4500 रुपया असां वठूं था। अच्छा, ये लाड़काणे जो? लाड़काणे जो 4500 रुपया था। सखर जो बि 4500 हिकु जेतिरो पंदा। ऐं शिकारपुर जो? शिकारपुर जो आना जाना 2000, हिकिड़ी साइड 1500 रुपया। जी। अच्छा, तव्हांजो जेतोणीकि भाउ कारोबार जेको आहे रोज़गार जेको आहे इहो ई आहे, बचनि जी रोज़ी तव्हांजी हिन सां थींदी आहे त तव्हांखे हिन वक़्तु जेकॾहिं को ग्राहक नथो अचे त तव्हांजो गुज़ारो कीअं थो थिए? साईं बसि छा कयूं, मजबूरी आहे। बीठा आहियूं सॼो ॾींहुं इंतज़ार में। तेल सफ़ा महांगो आहे, को सवारी वारो गाॾी करण लाइ राज़ी न आहे। बसि मजबूरी आहे, छा कयूं। बीठा आहियूं हिते सॼो ॾींहुं बीठा आहियूं। 2 ॾींहं 3 ॾींहं बीठा आहियूं, सवारी सफ़ा न आहे। अच्छा, पोइ जेको आहे त तव्हां हिन वक़्तु माना जेका मौजूदा हुकूमत खे आख़िर तव्हां कहिड़नि लफ़्ज़नि में यादि था कयो? साईं पहिरियां असां चऊं पिया त इमरान ख़ान साहिबु ग़लति आहे, पर हिन वक़्तु हाणे जेको असां इहा हालति ॾिसूं था त इमरान ख़ान 4 साल हुकूमत कई, 4 सालनि में 40 रुपया लीटर, 40 रुपया टोटल पेट्रोल चढ़ियो। जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे 2 महीने 1.5 महीने जी हीअ हुकूमत आहे त तक़रीबन अंदाज़ो पेट्रोल 90-100 रुपये तां अंदाज़ो लॻाए चढ़ी वियो हूंदो हिन वक़्तु ताईं। हुन 4 सालनि में 40 रुपया चाढ़ियो। पोइ बि असां चऊं पिया ग़लति आहे, पर इमरान ख़ान त पंहिंजी जाइ ते सही हुयो, ग़लति न हो, उहो पंहिंजी जाइ सही हो।